अस्सलाम वालेकुम तान सुबह STV न्यूज़ आया वली मोहम्मद जाड़ो नजर जो हालानी खां अली शेर सुमरो जन रिपोर्ट थे नाज़िन प्रेस क्लब हालानी में हंगामी प्रेस कॉन्फ्रेंस कंदे संत साफ़ी संगत संत के मरकज़ी वाइस चेयरमैन बचल हंगोरो खारपुर साफ़ी इतिहास के सदर गुलाम हुसैन चांग बियन तो प्रेस क्लब हालानी में थियल चोरी जा FIR थियण के बावजूद हालानी पुलिस जवाबदार गिरफ्तार न पई करे। उन खां अलावा प्रेस क्लब हालानी के साफ़ियन सजाचंद बजाज दुकान की चोरी, साफ़ी निसार अंसारी के घरां चोरी थियल में साफ़ी अली सुमरो के भाव खां फुर्थियल मोटरसाइकिल रोक रकम, साफ़ी गुलाम मुस्तफ़ा मुगल के दुकान की छत के लगल खाट जा ज़िम्मेवार जवाबदार पुलिस पारां केतरा ॾींहं गुज़री वञण के बावजूद गिरफ्तार न करे सघी है, जेका पुलिस के ना हली है। हुन वधीक चयो त हालानी पुलिस पारां केतरा ई दफ़ा मोहलत ॾियण के बावजूद कख बनी बीहणो नाहे कयो। केतरा ई माण्हू गिरफ्तार करण के बावजूद खेन ॾिनो पुट छुटे चो जी चमक ॾियण जे करे खेन आज़ाद कयो पियो वञे। उन में लगी रही है तो हालानी पुलिस प्रेस क्लब हालानी समेत बिन साफ़ियन जो थियल चोरियों बासरन जा हथ हुअण करे खेन बचाण थी चाहे, लेकिन असां हालानी पुलिस के चेतावनी ॾींदे चऊं था त असां खेन साफ़ियन जो थियल चोरियों खाण न ॾींदासीं ऐं चोरनि खे गिरफ़्तार कराए लाकब कराइण ताईं माठ करे न वेंदासीं। हुननि हालानी पुलिस के चेतावनी ॾींदे चयो आहे त खेन अञा 5 ॾींहनि जी मोहलत बाक़ी है, जेकर 5 ॾींहनि के अंदर साफ़ियन जो चोरियों वापस न थियूं त हालानी थाणे आॾो क़ौमी शाहरा ते धरणो हयो वेंदो ऐं धरणो एसिताईं जारी रहंदो जेसिताईं साफ़ियन जूं चोरियूं वापस न थींदियूं।